महिरबानी भाउ। खरखड़ा लाइ सुख न सुता कॾहिं ओसीअड़ो आहे खावड़ियुनि खे पंध जो। स्टेज ते वेठल हिन अॼोकी तकरीब जी सदारत कंदड़ मोहतरम प्रोफेसर मुख्तियार समूह साहिब किताब हाफ़िज़ अब्दुल सत्तार कुरेजो साहब, साईं हाफ़िज़ सिकंदर कुरेजो साहब, साईं तुन्य साहब माज़रत, साईं जीएल ओड साहब ऐं मुंहिंजो प्यारो रिज़वान साईं ईसा ऐं समूरी संगत जे लतीफ़ जी ॿोली। साईं किताब ते ॻाल्हाइण खां अॻु में मां सभ खां पहिरियों अॼोकी तकरीब जे हवाले सां ऐं हिन मौक़े जो फ़ाइदो वठंदे अदबी संगत जे हवाले सां मां ॿ लफ़्ज़ ज़रूरु ॻाल्हाईंदुसि। मां भरियां थो त हिन साल जेका अदबी संगत जी हीअ समूरी बाडी आई, ईसा मेमन साहब जी उन क़यादत में जेके सभु दोस्त शामिल आहिनि, उन्हनि हिन समूरे पंहिंजे टेन्यूअर जे अंदरि जेको कमु कयो आहे उहो हिकिड़ो एतिरो तारीख़ी, हिकिड़ो एतिरो अहमियत जोॻियो आहे जो मां सम्झां थो त एतिरा सारा प्रोग्राम, एतिरियूं सारियूं कुझु कॉन्फ्रेंसूं, एतिरा लेक्चर ऐं एतिरो शख़्सियतुनि खे जेको लाड़काणे जे हवाले सां महीनो अॻु में ॿियो प्रोग्राम थी गुज़रियो, त इहो एॾो वॾो कमु कल्चर डिपार्टमेंट बि कोन कयो आहे जंहिंखे करणु खपे, जेको असांजे हिन अदबी संगत लाड़काणे जेको आहे सर अंजाम ॾिनो आहे, जंहिं लाइ आउं खेनि तमामु घणियूं वाधायूं ॾियां थो। ऐं थियणु ईअं खपे त इहे सरकारी सतह ते जेके असांजा इदारा आहिनि, पर उते कुझु ॿियो ई माहौल आहे ऐं ज़ाहिर आहे जेको हीउ कमु आहे हीउ ख़ुदि हिकिड़ो वॾो तारीख़ी कमु आहे। किताब जीअं त मूंखे 4-5 ॾींहं अॻु में मूं ताईं पहुतो ऐं मूंखे हुकुम बि हुयो ऐं मां साईं सां इहा ई ॻाल्हि कई त कुझु ॿियनि कमनि में मसरूफ़ हुजण करे मां हिन किताब ते तफ़सीली पेपर त कोन लिखी सघियो आहियां। ऐं उमूमन मां जॾहिं बि कंहिं किताब ते ईंदो आहियां या ॻाल्हाईंदो आहियां त मुंहिंजी अवल आख़िर कोशिशि इहा हूंदी आहे त मां पेपर ई पढ़ंदो आहियां ऐं इहा कमिटमेंट आहे साईं जन सां त मां उहो पेपर साईं जन जे हवाले कंदुसि। पर मूं हिन किताब खे जेको हिकु तारीख़ी शागिर्द जी हैसियत में जेको सरसरी तौर ते ॾिठो आहे, किताब जी इंडेक्स जे हवाले सां या किताब जे मौज़ू जे हवाले सां, छो त आउं बेसिकली कहाणीकार आहियां, मुतरजम आहियां, पर हिकिड़ो अदब जो शागिर्द ज़रूरु आहियां, तारीख़ जो बि शागिर्द आहियां, तारीख़दान न आहियां। जीअं असां वटि साईं जीअल ओड साहब वेठो आहे, साईं हाफ़िज़ सत्तार साहब वेठो आहे, इहो उन्हनि जो हिकिड़ो तमामु वॾो कमु आहे, पर उन्हनि जे जेको कमु आहे उन्हनि जे कम खे ॾिसी ऐं सम्झी ज़रूरु सघूं था। ऐं हीअ किताब जेको तव्हांजे साम्हूं जंहिंजी हींअर तक़रीब रुनमाई थी आहे हाणे, त हिन में कुझु नाला साईं असांजो ईसा साहब खणी वियो। मूंखे 3 वॾा हिकिड़ा अहम नाला सुझनि था साईं जे नाले खां अलावा, जिन वेझे दौर जी तारीख़ में असांजे सिंध जी तारीख़ ते ऐं सिंध जे बुनियादी तारीख़ जे माग़ज़नि ते, उन्हनि जे माख़ज़नि ते, उन्हनि जे मकाननि ते, क़िलनि ते, कोटनि ते तमामु वॾो कमु कयो आहे। उन में हिकिड़ो सरे फ़हरिस्त नालो बदर अबड़े साहब जो आहे, सभु दोस्त ॼाणनि था। साईं इश्तियाक अंसारी साहब जो तमामु वॾो कमु आहे ऐं उनजो हिकिड़ो किताब जेको सिर्फ़ु सिंध जा कोट ऐं क़िला खे माख़ज़ करे थो। टियों हिकिड़ो वॾो अहम नालो आहे जेका सभु दोस्त वाक़िफ़ बि हूंदा, गुल हसन कलमती साहब। गुल हसन कलमती साहब जन जो तमामु वॾो कमु आहे, उन्हनि हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो कंट्रीब्यूट कयो आहे सिंध जी तारीख़ में। अवां जेकॾहिं उनजो हिकिड़ो तारीख़ी किताब कराची जे हवाले सां तमामु ज़ख़ीम किताब आहे जेको उन हिकिड़ो लिखियो आहे, उनखे अलावा बि उनजो ॿिया काफ़ी कम आहिनि। त उन्हनि तनाज़ुरनि खां बाद में जॾहिं असां हिते लाड़काणे खे ॾिसूं था त मां सम्झां थो साईं जीएल ओड साहब खां पोइ असांखे साईं हाफ़िज़ अब्दुल सत्तार कुरेजो साहब हिकिड़ो अहिड़ो ख़ामोश मुहक़िक़ नज़र अचे थो, जीअं असांखे सिंध में हिकिड़ो साईं दादा सिंधी जे नाले सां हिकिड़ो ख़ामोश मुहक़िक़ तव्हां सभिनी खे यादि हूंदो, त उन पंहिंजे भर बिल्कुलु कुंडाए थो वेही करे, मां भायां थो त कोई 20 खां मथे उन तारीख़ साज़ किताब ॾिना। सिंध जी फ़ौजी महारत हुजे, सिंध जूं जंगियूं हुजनि या सिंध जी जेका असां पंहिंजो ॿी का तारीख़ जा जेके मौज़ू हुजनि, उनजो तमामु वॾो कमु हो। ऐं घोटकी साइड सां साईं जो तालुक़ु हुयो, उन ज़माने में असां साईं जन सां मिलियासीं बि। ऐं उन खां पोइ ईअं ई साईं हाफ़िज़ सत्तार कुरेजो साहब जन जेको हीउ कमु कयो आहे, 22 बाब हिन किताब में आहिनि ऐं 22 बाबनि में कोई 750 पेज आहिनि। इहो एॾो आसान कमु कोन्हे को,
इहो हिकिड़ो तमामु वॾो कमु आहे ऐं जंहिंजे लाइ साईं इलाही रण जाॻियो हूंदो, इलाही केतिरनि जॻहियुनि ते वियो हूंदो। ऐं हिन किताब में जेके फ़ोटो ॾिसंदव जेके सर फ़हरिस्त ॾिना आहिनि ऐं हिन किताब में जेके नक्शा तव्हां ॾिसंदव जेके साईं अंदरि कया आहिनि, उन्हनि नक्शनि खे ईअं कोन रखियो वियो आहे, उन्हनि फ़ोटुनि खे बि ईअं कोन रखियो वियो आहे, बल्कि उन ते तमामु वॾो हिकिड़ी आलमाना नज़र सां, हिकु मुहक़िक़ वारी नज़र सां साईं जेको उन किताब ते कमु कयो आहे, जंहिंमें जेकॾहिं असां सिंध जे 3 या 4 बाब ते अचूं था त उहे समूरा सिंध जा जेके बि क़िला आहिनि, नंढा वॾा समूरा क़िला, सिकंदर आज़म जे अचण जी तारीख़ जे हवाले सां साईं उनखे टच करे थो। उन खां पोइ सिकंदरिया जी तारीख़ ही हिन किताब जे अंदरि सिर्फ़ु सिंध जी तारीख़ न आहे, हिन में सिर्फ़ु सिंध जा कोट ऐं क़िलनि जो ज़िक्र न आहे। तव्हां जॾहिं हिन किताब खे पढ़ंदव त तव्हां ॾिसंदव त हिन सां सिंध सां लाॻापियल, नंढे खंड सां लाॻापियल, इवन मिस्र जो हिन में हवालो मिले थो, अफ़गानिस्तान सां जेके लाॻापियल शयूं आहिनि उन्हनि जो हिन में हवालो मिले थो। हलिया वञो असीं मथां ई पंजाब जे तरफ़ हलिया वञूं, असां जेको आहे मथे जेके असांजा तारीख़ी माग मकान आहिनि, हड़ापा आहिनि, मुल्तान जे अंदरि जेके असांजा तारीख़ी माग मकान आहिनि, उन्हनि सभिनी, या ख़ुदि बलोचिस्तान जे अंदरि जेके खापी तारीख़ी माग मकान आहिनि, उन्हनि सभिनी शयुनि खे साईं सरसरी ॾिठो आहे, उन्हनि खे पढ़ियो आहे, उन्हनि शयुनि ताईं वियो आहे ऐं उन खां पोइ जेको आहे हिन पंहिंजे किताब में बाक़ाइदा एडिट कयो आहे। तव्हां जेकॾहिं सर सैयद अहमद ख़ान पढ़ियो आहे ऐं सभिनी खे ख़बर आहे त सर सैयद अहमद ख़ान जेको असां वटि हुनजो भरपूर हवालो आहे, उहो हुनजो हिकिड़ो तालीमदान जो आहे अलीगढ़ जे हवाले सां, या पर उहो बैरिस्टर हुयो, तमामु वॾो कानूनदान हुयो। 1857 जे इनकलाब खां पोइ हुन हज़ारे माण्हुनि जा मुफ़्त में केस विढ़िया, उन्हनि जूं जेके आहिनि से सल्तन उन्हनि जूं मिल्कियतूं वापसि करायूं ऐं इन तरीक़े सां हुन जा बि तक़रीबन कोई 30-40 खां मथे किताब आहिनि ऐं उन्हनि ई किताबनि में हिकिड़ो अहम किताब आहे साईं सर उनजो उहो आहे आसारुल सनाई। जेकॾहिं तव्हां उहो पढ़ियो हूंदो त उन में हुन पंहिंजे किताब जे हवाले सां हिकिड़े पंहिंजी इंशाईअ में लिखियो आहे त मां जॾहिं उहा किताब हिंदुस्तान जा जेके तारीख़ी मकान आहिनि, जीअं कुतुब मीनार आहे या जेके ॿियूं मुग़लनि जे दौर जूं जेके वॾियूं वॾियूं बिल्डिंग्स हुयूं, उन्हनि सॼी उन्हनि ते हुन ॾाढे महक़क़ाना अंदाज़ में कमु कयो आहे सरसल साहब। त हुन पोइ हुनजी पंहिंजी हिकिड़ी इंशाईअ में लिखे थो त मूं पाण खे सम्झो त मां ॾाढो सुठो हिकिड़ो तारीख़दान बि साबित थी सघां थो, पर जॾहिं मूं इन वॾे हिकिड़े ॾुखे ऐं धकी कम में मूं हथु विधो त मूंखे अंदाज़ो थियो त हीउ कमु माना मुंहिंजे मिज़ाज जे उबतड़ आहे ऐं मां उन्हनि तारीख़दाननि खे सलाम पेश कयां थो त जेके सिर्फ़ु इहो तारीख़ ईअं कोन थी जुड़िजे, ईअं कोन थी लिखिजे, ईअं कोन थी कलमनि ते, उन लाइ वॾी जाखोड़ ऐं जिदोजहद करणी थी पवे। उन हवाले सां जेकॾहिं असां साईं पंहिंजो हाफ़िज़ साहब जो कमु ॾिसूं था, या प्रैक्टिकली 2004 ऐं 5 में कलोड़ा हिस्टोरिकल फोरम जेको सखर में जुड़ियो, उन्हनि दोस्तनि सां मां कुझु टाइम गॾु कमु कयो ऐं उन्हनि में दोस्तनि प्लान कयो त जेके कलोड़ा दौर जा तारीख़ी माग मकान आहिनि उन्हनि ते हिकिड़ी डॉक्यूमेंट्री ठाही वञे। यकीन कयो उन में असां सां साईं जेको महर साहब आहे, सहाफ़ी आहे, उहो असां सां गॾु हुयो ऐं उन खां पोइ KTN उन में उन्हनि खे ॾाढो हिकिड़ो असां सां साथ ॾिनो। असां कोई 5 ॾींहं सिर्फ़ु बलोचिस्तान वियासीं, जिते में अब्दुल नबी ऐं ॿिया जेके तारीख़ी माग मकान हुया, उन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसणु, उन्हनि सभिनी शयुनि जी वीडियोज़ भरणु, उन्हनि सभिनी शयुनि जा नोट्स वठणु। ख़ुदि मोरे में वियासीं, हिन तरफ़ असां पंहिंजो मखदूम बिलावल जे तरफ़ वियासीं। त हीउ वाक़ई हिकिड़ो ॾाढो औखो कमु आहे, हीउ हिकिड़ो तमामु वॾो औखो कमु आहे। हीउ कमु एॾो वेही ख़ामोशी सां करणु, मां सम्झां थो त इन लाइ मां ऐं तव्हां असां सभई गॾिजी साईं हाफ़िज़ साहब खे सलाम पेश कयूं था त हुन हिकिड़ो हीउ जेको पंहिंजे मथां फ़र्ज़ु सम्झो, हीउ कमु ईंदड़ दौर ताईं, ईंदड़ तारीख़ ताईं ख़ुदि तारीख़ जो हिसो आहे। हिन किताब में काफ़ी कुझु अहिड़ियूं बि ॻाल्हियूं नज़र अचनि पियूं जिन खे असां हतमी या फाइनल नथा चई सघूं, छो त तारीख़ हूअं ई हिकिड़ी विचड़ियल मज़मून थिए थो ऐं उन में का बि शइ आख़िरी न हूंदी आहे। जॾहिं बि कंहिं शइ जे अंदरि तहक़ीक़ कजे थी, ख़ासि करे तारीख़ जे अंदरि जॾहिं असां ॾिसूं था, तहक़ीक़ कयूं था, त उन में घणी शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन में मिस्टिसिज़म बि घणा हूंदा आहिनि, मफ़रूज़ा बि घणा हूंदा आहिनि, काफ़ी हवाला बि घणा हूंदा आहिनि, पर हिकु तसनीफ़ ऐं तालीफ़ जे हवाले सां, हिकु मौक़िक़ जे हवाले सां साईं जन जेको हीउ कमु कयो आहे ऐं हीउ 750 पेजनि ते जेको एॾो वॾो कमु कयो आहे, यकीनन इहो हिकिड़ो तमामु वॾो कमु आहे। ऐं हिन कम खे अॻिते आउं सम्झां थो त असांजी जेका सिंध जी ईंदड़ नस्ल आहे, जंहिंमें उहा हिन खे अॻिते खणी हलंदी ऐं ईअं जॾहिं बि सिंध जी तारीख़ मढ़ी वेंदी, लिखी वेंदी, दर्ज कई वेंदी ऐं उहा तारीख़ जेका अवाम जी तारीख़ आहे, उहा तारीख़ जेका असुल तारीख़ आहे, त उन तारीख़ जे अंदरि हिकु तारीख़दान जी हैसियत में, हिकु मुहक़िक़ जी हैसियत में साईं जन जो जेको नालो आहे, साईं जन जो जेको कमु आहे,
आहे ऐं उन्हनि जो मान आहे तमामु घणो मथां हूंदो ऐं मां साईं खे तमामु दिलि सां मुबारक पेश कयां थो ऐं गॾोगॾु मां ही हाफ़िज़ मोहम्मद अहसन साहब जो हिकिड़ो शेर आहे मां इहो साईं जिन खे ट्रिब्यूट बि कंदुसि त दुनिया में न कम आहे नामुमकिन को बि दुनिया में न कम आहे नामुमकिन को बि पर कम जे कजे त इरादो पुख्तो पर कम जे कजे त इरादो पुख्तो उम्मीद न लाइजे कंहिं मां बि कॾहिं ही मंज़िल मक़सूद जो आहे बहितर रस्तो तव्हां सभिनी दोस्तनि जी तमामु वॾी महिरबानी ऐं साईं जिन खे हिकु दफ़ो तमामु गहरे दिलि सां वरी बि मुबारकबाद हुजे। जीअं लतीफ़ जी ॿोली।